अस्सलाम वालेकुम दोस्तों, आओ महाराज आए और इसी रहे आयो महबूब हिंगोर जो यूट्यूब चैनल। आज जी इन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारा तो पोइ 71 में असां सिंधी फ़ॉन्ट कीअं अप्लाई करे सघूं था। सौ खां पहिरियां त तव्हांखे मां ॾेखारियां था मूं वटि ओप्पो 71 मोबाइल आहे। अचो हिते सेटिंग में अबाउट फ़ोन में अचो। अबाउट फ़ोन में हाणे हिते मथे डिवाइस नेम तव्हांखे ॾिसण में अचे पियो त ओप्पो 71 मोबाइल आहे। त उन जे लाइ हाणे मां वीडियो ठाही आहे, उनमें सिंधी फ़ॉन्ट कीअं अप्लाई करे सघजनि था। ऐं उन खां पहिरियां मां सभिनी व्यूअर्स खे चवंदुसि त मुंहिंजे चैनल जी लिंक तव्हांखे हिन वीडियो डिस्क्रिप्शन में मिली वेंदी। मुंहिंजो चैनल आहे राजा एडिटिंग ज़ोन। मुंहिंजे चैनल खे विज़िट कयो ऐं हिन वीडियो खे लाइक कयो ऐं महबूब हिंगोर जो चैनल सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजे चैनल खे विज़िट कयो त तव्हांखे काफ़ी कम वारियूं वीडियोज़ मिली वेंदियूं। सो शुरू कयूं था अॼु जी वीडियो। हाणे सेटिंग में अचो। सब खां पहिरियां तव्हांखे एक फ़ॉन्ट डाउनलोड करणु पवंदा जेके महबूब हिंगोर जी ब्लॉगर ते आहिनि। ओप्पो लाइ सिंधी फ़ॉन्ट उहे तव्हां फ़ॉन्ट डाउनलोड करियो ऐं हिकु एप्लीकेशन डाउनलोड करणी पवंदी जंहिंजो नालो आहे थीम स्टोर। हीअ असल में ओप्पो में हूंदी त आहे, पर हीअ उन में असां फ़ॉन्ट अप्लाई न करे सघंदा आहियूं ऐं हीअ मूं डाउनलोड कई आहे ॿी, ऐं हिन में असां फ़ॉन्ट अप्लाई करे सघूं था। हिन जी लिंक ऐं फ़ॉन्ट जी लिंक मां तव्हांखे हिन वीडियो जी डिस्क्रिप्शन में ज़रूरु ॾींदुमि। ऐं थीम स्टोर खे हाणे असां ओपन कंदासीं। असांखे ॿई एप्लीकेशनूं इंस्टॉल करणियूं आहिनि डाउनलोड करे। तो फर्स्ट में थीम स्टोर खे ओपन करणो आहे, पर पहिरियां मां हिन जी डेटा क्लियर करे अचां त जीअं मां तव्हांखे शुरू खां सम्झाए सघां ऐं मुंहिंजा फ़ॉन्ट जेके हिन में थियल आहिनि पहिरां उहे बि ख़तमु थी वञनि त वरी तव्हांखे नई सही करे सम्झायां। सो हिते थीम स्टोर में अचो, डेटा क्लियर लॻी पई आहे त हाणे मां हिन खे ओपन कंदुसि थीम स्टोर खे। हाणे हिते तव्हांखे ॿ ऑप्शन मिलंदा। ही चीनी लैंग्वेज में आहे, हिन सां घणी छेड़छाड़ करण जी ज़रूरत न आहे। ऐं जीअं मां तव्हांखे स्टेप बाय स्टेप ॿुधायां पियो, तव्हां बि ईअं करे फ़ॉन्ट जेको आहिनि अप्लाई करे सघो था। सो सभ खां पहिरियां हिन खां तव्हां राइट साइड में जेको ऑप्शन मिलियो पियो हेठि, उन ते क्लिक कयो। हिन ते हिते ओके करियो। हाणे हिते हलो हुते परमिशन ॾियोसि, ठीकु आहे। परमिशन करे हाणे रीसेंट में ऐप में अची हिन खे क्लोज़ कयो। क्लोज़ करे हाणे वरी हिन खे ओपन कयो। ओपन करण खां बाद में हेठि तव्हांखे कुंड ते ऑप्शन मिलंदो माण्हू जी डिज़ाइन वारो, कुंड में राइट साइड, उन ते क्लिक कयो। उन ते क्लिक कयो। हाणे तव्हांखे हिते 4 ऑप्शन मिलंदा मथां प्रोफाइल खां हेठि ए वारा 2 ऑप्शन, ए वारा ऑप्शन, ठीकु आहे। उन हेठां 3 लिखियो पियो आहे। हाणे उन ते क्लिक कयो। उन ते क्लिक कयो त तव्हांखे फ़ॉन्ट मिलंदा कुझु, ऐं फ़ॉन्ट ऑल ओप्पो ही जेका असां इंस्टॉल कया आहिनि ओप्पो लाइ सिंधी फ़ॉन्ट उहे ही आहिनि फ़ॉन्ट ऑल ओप्पो। सो हाणे असां हिन ते क्लिक कंदासीं। हिते तव्हां ॿिया बि इंग्लिश फ़ॉन्ट बि डाउनलोड करे ईअं अप्लाई करे सघो था। त असांखे सिंधी फ़ॉन्ट अप्लाई करणा आहिनि, सो असां हिन ते क्लिक कंदासीं। हिन ते अप्लाई करे हाणे हेठि तव्हांखे ऑप्शन मिलंदो विच ते, इन ते क्लिक कंदासीं। सो हेठां हिन ते क्लिक करे ऐं असां फ़ॉन्ट अप्लाई कंदासीं। फ़ॉन्ट अप्लाई करण खां बाद में तव्हांखे हाणे मां ॾेखारियां थो, कुझु बि न मिलियो, बसि हिकु सबक़ु ॾेई वई ज़िंदगी मोहबत। हीअ ॾिसो तव्हांजा फ़ॉन्ट अप्लाई थी चुका आहिनि। हाणे मां तव्हांखे ॾेखारे वठां ही त सिंधी फ़ॉन्ट अप्लाई थी चुका आहिनि, व्हाट्सएप ते बि थी चुका आहिनि ऐं सभिनी साइड एप्लीकेशन में, यूट्यूब ते ऐं सभिनी एप्लीकेशन में फ़ॉन्ट ही थी चुका आहिनि। सो ही हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हां सभिनी खे पसंदि आई हूंदी। ऐं मुंहिंजे चैनल जी लिंक तव्हांखे हिन वीडियो डिस्क्रिप्शन में मिलंदी। मुंहिंजे चैनल खे विज़िट कयो, उते काफ़ी सारी तव्हांखे हमारी वीडियोज़ मिली वेंदी, उहे बि वॉच कयो। ऐं भाउ महबूब हिंगोर जो चैनल बि सब्सक्राइब कयो, काफ़ी सुठो कमु कंदो आहे। ऐं सो मां मिलां थो असां अॻे दिलचस्प वीडियो में। तेसिताईं मूंखे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।